अस्सलामुअलैकुम क्या हाल है गुस्सा हो खैरा सफामन वालेकुम सलाम साईं खुश खैरवा शोमन नवा साईं खैर खैर अल्लाह दाम दायो सब बैठ लगा पे आओ बियो हां सुन बियो साईं साईं खैर खैर अल्लाह दाम दायो खुश लगा पे सब बैठ अल्लाह कातिया मसवा दा दीदार करा ये तान दिल में जो वाला कड़ी से दवाया न दिल माता है काटे करा जो सब कलो सामने आया जो वाला सब का तेरा वाला मानी खाया न बस तुझे दिल में मुझे समझी था तू मानी में खाई आओ हेलो अस्सलाम वालेकुम आई अदनान पियो ॻाल्हायां हा यार मुझे खास मेहमान आया हुआ हिकिड़ो ॾाढो परे खां हा जल्दी में छेलियो गोश्त का वठ हा जेकॾहिं मछी जा पीस हुजनि त उहे तकड़ में हा न बस करे जी हा टिका बिका छेरे जंग लगे हिकिड़ी करायो बस त कर वे मेहमान को रोज़ ईंदा आहिनि बस करे वे छा बस यार हा छो त मुंहिंजो ख़ासि दोस्त आहे ॾाढो परे खां आयो आहे मां शुक्रगुज़ार आहियां दोस्त जो अच्छा ॿुध चपाटी मानी हुजे गरम हुजे सम्झी न थधी न हुजे दोस्त परे खां आयो आहे यार एॾी तकलीफ़ यार न कर यार ॻाल्हाइण त ॾे यार ईंदा रहंदा हलो ठीक आहे ना साल बि हा साल कहिड़े वॾो अरसो आहे हा अच्छा ॿुध ॿियो बसर ऐं लीमो हुजे अरे वो कोन्हे ऑर्डर कैंसिल कर बस मूंखे न आहे कराइणो हल यार बसर ऐं लीमे खां असां मज़ो ई न बस करे ॿियो टलारे थो करे हेलो अस्सलाम वालेकुम साईं अदनान पियो ॻाल्हायां डोकरी हा साईं ख़ैर कर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कुझु लॻा पियो अच्छा यार दोस्त आयो आहे मुंहिंजो परे खां हा मानीअ वात लिखियल पेन पनो कढ हा दाल हुजे न बस यार ना यार मानी वाली खाओ ना यार वाला सही है आदर रख थोड़ा ॾिसो ना मेहमान दाल जो चई तो ठीक है